अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं तालका नौकोट जुडो का सिकंदर अली जिसकानी जी। जुडो लगोट हयात खास केली में एसटीपी अगवाणनि जो खोसकी अस्पताल में बुनियादी सहूलियतूं न हुजण के खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, जंहिंजी अगवानी कादिर बमरो, नानजी मेंगवाण, लखानो उमरानी, बाबू पिताबी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते अगवाणनि मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त खोसकी अस्पताल में डॉक्टरनि जी खोट ऐं दवाउनि जी खोट आहे। मरीज़ तमाम सख्त हालतुनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं मरीज़नि खे हिकु सिरिंज बि ॿाहिरां वठणी पवे थी ऐं खोसकी अस्पताल जो आयल फंड हितां जो अमलो चूंडियल नुमाइंदनि सां मिली भगत करे हड़प करे रहियो आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त खोसकी अस्पताल खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, दवाऊं पूरियूं कयूं वञनि ऐं डॉक्टरनि जो अमलो वधायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।